पाकिस्तानी सियासत जो यगानो शाहसवार शेख रशीद पंहिंजे अवामी स्टाइल छुड़वाग पर बामानी ॻाल्हियुनि सियासी अॻकथियुनि ऐं पंहिंजे रावलपिंडी वारी लाल हवेली जे करे मशहूरु आहे। पर शेख रशीद सां गॾु लाज़िम मलज़ूम जेतिरी अहमियत रखंदड़ हिक ॿी शइ बि आहे ऐं उहा आहे क्यूबा जा आला क्वालिटी जा सिगार। ताज़ो शेख रशीद खे जॾहिं आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ नफ़रत भड़काइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे इस्लामाबाद जे आपारा थाणे पहुचायो वियो त उन वक़्तु बि सिगार संदसि हथ में हो। हथकड़ियूं लॻल हथनि सां शेख रशीद पारां सिगार मां दूंहां कढण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरनि जो मौज़ू बि बणियूं। शेख रशीद अदालत मां ज़मानत मंज़ूर थियण बैदि अडियाला जेल मां ॿाहिरि निकितो त PTI जे चेयरमैन इमरान ख़ान शेख रशीद जी पसंदि ऐं ज़ौक़ खे नज़र में रखंदे खेसि आला क्वालिटी जे सिगार्स जो हिकु दॿो तोहफ़े में ॾिनो। शेख रशीद जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। हुन मीडिया खे सिगार्स जो दॿो ॾेखारींदे चयो त मां पहिरियों माण्हू आहियां जंहिंखे इमरान ख़ान जेल मां आज़ादी ते सिगार्स जो तोहफ़ो ॾिनो आहे। रिहाई पर इमरान खान ने जिंदगी में शायद पहली दफा किसी को सिगार का डब्बा दिया और उन्होंने कहा है कि मैं शाम 9-10 बजे भी आऊं और कल भी आऊं, इसलिए सुबह 11 बजे मैं अपनी क़यामगाह पर अहम तरीन प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा। शेख रशीद चयो त मूं अॻु ई अॻकथी कई हुई त नून मां शीन ॿाहिरि निकिरंदो। मरियम नवाज़ हाणे चवे थी त हीअ मुंहिंजी हुकूमत न आहे। मरियम क़ौम खे ॿुधाए त हीअ कंहिंजी हुकूमत आहे। मैं कभी ख्वातीन पर बात नहीं करता, मरियम मेरी बेटियों जैसी है, लेकिन अपने शोर को तो साथ देगा। आपका खावंद ही आपके साथ नहीं है। आप कहती हैं कि ये मेरी हुकूमत नहीं है, तो कौम को बताओ किसकी हुकूमत है और कौन रहा है। अगर जुर्रत है मरियम में तो कौम को बताए। वो कहती है ये मेरी हुकूमत नहीं है, तो कौम को बताए ये किसकी हुकूमत है, कौन रहा है। शेख रशीद खे इमरान ख़ान पारां सिगार जो तोहफ़ो ॾियण ते सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरनि जो सिलसिलो जारी आहे। सोशल मीडिया जे हिक वाहिपेदार चयो त शेख रशीद खे लाल हवेली ऐं सिगार खां कॾहिं बि अलॻि नथो करे सघिजे।